नाज़रीन, खानापुर महर वेझो बरसात जे बीठल पानी में मासूम ॿारो बुॾी फौत थी वियो आहे। वधीक तफ़सील ॿुधण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि गुलाम नबी महर। जी गुलाम नबी, छा तफ़सील आहिनि? जी, खानपुर महर वेझो जेको आहे ॻोठ आहे फोगियो पिताजी में, जिते चइनि वरनि जो मासूम नीगर आहे तौफ़ीक़ अहमद पुटु जेको आहे सिकंदर अली पिताजी, जेको घरनि ॿाहिरां बीठल जेको बरसात जे पाणी में पेर तिरकण सबबु जेको आहे उहो बुरी फौत थी वियो आहे, जंहिंखे ॻोठ आणनि ऐं संदन वारसनि जेको आहे वाक़ई वारे हंधि पहुची करे नीगर खे ॿाहिरि कढी मक़ामी अस्पताल जेको पहुचायो वियो, जिते डॉक्टर जेको आहे मासूम नीगर जे फौत थियण जी तस्दीक कई, जंहिं बाद फौती जेको नीगर जो जेको मड़ आहे उहो ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो आहे। उन मौक़े ते जेको आहे ॻोठाणनि जेको आहे वारसनि जेको ॿुधायो त बरसाती पाणी असांजे घरनि जे तोड़े ॻोठ ॿाहिरां बीठल आहे, इंतिज़ामिया पारां बार बार हुनखे जेको आहे चवण बाद निकाह न कयो वियो आहे ऐं इहो हादसो जेको उन सबबु पेश आयो। हुननि वधीक चयो त नीगर घरनि खां ॿाहिरि जेको आहे वियो त अचानक जेको पेर तिरकण करे जेको नीगर जेको बरसाती पाणी जे इन में जेको आहे किरी पियो, जेको ॿुॾी करे फौत थी वियो आहे। हुन इंतिज़ामिया खे मुतालबो कयो आहे त बरसाती पाणी जेको बीठल आहे ॻोठ जे ॿाहिरां उनखे निकाल करायो वञे। उन फौती नीगर जेको मड़ आहे उहो घर पहुचण ते वारसनि ऐं घर में जेको कोराम अची वियो आहे। जी गुलाम नबी, महिरबानी जी।